घर ॿारे ॾियारी करणु इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल, मां माया वसंदाणी अॼु तव्हांखे हिन सिंधी पहाके जो मतिलबु ॿुधाए रही आहियां। घर ॿारे ॾियारी करणु इन पहाके जो मतिलबु आहे हैसियत सार ख़र्च न करणु या पंहिंजी हैसियत खां वधीक ख़र्च करणु। घर ॿारे ॾियारी करणु, हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में बि इहो तजुर्बो वरितो हूंदो, ॿियनि माण्हुनि खे बि ॾिठो हूंदो त के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी हैसियत खां वधीक, पंहिंजी आमदनीअ खां वधीक ख़र्च करे छॾींदा आहिनि। पंहिंजी हैसियत खां वधीक ख़र्च करे हू शादीअ ते नुमाव कंदा आहिनि या बंगला माड़ियूं या कर्ज़ ते ई गाॾियूं वठंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जो चुकता करण में सॼी ज़िंदगी लॻी वेंदी अथनि। अहिड़े हालातनि खे ज़ाहिर करण लाइ वॾनि ई पहाको ठाहियो आहे घर ॿारे ॾियारी करणु। वॾनि जो चवणु आहे पंहिंजी हैसियत जे हिसाब सां ई ख़र्च करणु घुरिजे। इहो पहाको इहा ई सिख्या थो ॾिए। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल।